मोहम्मद अली साहब चयो त तुंहिंजे अॻियां अची विया आहिनि, लफ़्ज़ फारीअ चढ़ी विया आहिनि, तुंहिंजे अॻियां अची विया आहिनि, लफ़्ज़ फारीअ चढ़ी विया आहिनि, ऐं महल ते कोल कोन पाड़ियो तो, महल ते कोल कोन पाड़ियो तो, हाणे पाछा लड़ी विया आहिनि। हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे अदब शोबे आर्ट्स काउंसिल जे चेयरमैन ऐं हिन किताब जे हिन प्रोग्राम जे मेज़बान सिंधी ॿोली जे सुहिणे शाइर शमीर सुमरे खे त उहो अचे ऐं अवां सां अचे मुखातिब थिए साईं मोहम्मद अली साहब जे हिन किताब जे हवाले सां बि ऐं तव्हांजो शुक्रियो मञे। शमीर सुमरे। मिठाई साईं जो बेटा आहे त मियां ऐं मियां ॿई अखर हिकिड़े, मियां ऐं मियां ॿई अखर हिकिड़े जे वसण जा वेस करे त ककर कनि कीअं बादल थी बीहां जे आगूं अचण जा करे। सभ खां पहिरीं त अवां सभिनी मानाइतनि महिरबाननि जो दिलि खां घुराए थो तव्हां पंहिंजे कीमती वक़्त मां हीउ आचारा जेको आराम ॾिया हुआ उहो असांखे ॾियो था। ऐं मां कोशिशि कयां थो त दरगो मां बि असांजी सॼी आर्ट काउंसिल जी जेका टीम आहे त हिते असां आर्ट काउंसिल जे अदबी प्रोग्रामनि खे ऐं ड्रामनि खे म्यूज़िक खे ॿार खे ऐं तव्हांजे साम्हूं आहे हीअ जेके असां मानान बचनि तव्हांजो सरकार असांजी कामयाबी आहे। मां सभिनी दोस्तनि जो घुराए थो आहियां ऐं हिन किताब जे लाइ सभ खां पहिरीं त साईं मोहम्मद अली पठान साहिब जी सां लख लख मुबारकूं हुजनि। साईं मोहम्मद अली पठान यकीनन सिंधी ॿोली जो हिकिड़ो नाले वारो ऐं तमामु सगारो गांव आहे जंहिं नर्म कहाणी कालम ऐं शाइरी में पाण मोकिलियो आहे। मां सम्झां थो त साईं सां मुंहिंजी मुलाक़ातूं काफ़ी पुराणियूं रहियूं आहिनि 1992 खां वठी ऐं शाइरीअ जो पंधु जेको असांजो रहियो या उते लोकप्रिय अदब संगत साईं सां असांजी जेका विझड़ाई हुई उहा बि यकीन असां सॼा साईं खां रवड़ी हासिलु कईसीं। साईं तमामु हिकिड़ो सीनियरनि लेखकनि में शामिलु आहे, तंहिं करे असांजी दुआ आहे त साईं असां सां सदाईं सिहत सां गॾोगॾु शामिलु रहे असां हुन रमनाई वठंदा रहूं। साईं पंहिंजे अदबी सफ़र में जेके असांखे खोड़ सारा किताब ॾिना आहिनि ऐं अञा किताब ख़बर पई त पोइ जे खोड़ ज़ख़ीरो पियो आहे, ज़रूरु असां हुन खां बि इंतज़ारु थींदासीं। साईं असांजे विच में आहे, साथ में आहे, असांखे इहा ख़ुशनसीबी आहे जो अहिड़ा सीनियर दोस्त असां सां शामिलु आहिनि। ऐं वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा कयां। तव्हां सभिनी दोस्तनि जो महिरबानी।